समूरी सिंध जी हाँ अॼु ॿिए ॾींहं खां ठंडो भाउ लॉकडाउन रहियो। उन खां अलावा कैंप जेका आहे सा ॿिए ॾींहं बि कायम रही। चेयरमैन टाउन कमेटी MS उन खां अलावा GSP ऐं सियासी समाजी तंज़ीमन इन कैंप जे आगाही ॾिनी ऐं आगाही मुहिम में नौजवाननि हिसो वरितो। कोरोना वायरस खां बचण जे लाइ एहतियाती तदाबीर जे लाइ उन्हनि जेका ऐलान कयो त टंडबाग में हिन मौजूदा सूरत हाल में ॿिए ॾींहं बि जेको सो कैंप क़ाइमु रही। ख़ान साहब जमाल पाण जेको सो शाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो ऐं एहतियाती तदाबीर कोरोना वायरस जे करे जेको सो मुख़्तलिफ़ मुल्क जेके जेके रस्म अची विया आहिनि ऐं इन जे बचण जे लाइ टंडो बागो खे आगाह करणु रिपोर्ट अब्दुल हफ़ीज़ खान शाइन न्यूज़ टंडो बागो। जल्दी खणी आइसोलेशन वार्ड कबो आहे जंहिंमें केस न वञे डॉक्टर पंहिंजी किट में वञनि हुनखे मैनेज पोइ टेस्टूं कनि इंदर खां हुतां डायग्नोज थी उहो डायग्नोज थी ईंदो त हिनखे वायरस आहे या वक्ती तौर ते नमूनिया बुखार खंघि आहे। ऐं वध में वधि कोशिशि करियो त पंहिंजा हथ ॾींहं में 5-10 दफ़ा खे टच करे पोइ साबुण सां धोईंदा वञो। ऐं जॾहिं छिक थिए थी खंघि थिए थी जेको असांखे इस्लामाबाद जे नुमाइंदे ॿुधायो त उन महिल या मास्क हुजे या मोटे कपिड़ो ॾियो त नंढे हूंदे जी ॿार सिध कंदो इहो तरीक़ो आहे। ऐं कोई शिक जंहिं माण्हू में खंघि छिक ऐं बुखार जी साइन न करी उहो हिकिड़े खां पंहिंजे घर में पंहिंजे बचनि खां परे रहे। जीअं इहा विचड़ंदड़ बीमारी आहे अॻिते वधे न ऐं वधीक अलाह पाक पनाह ॾींदो आहे मुस्लमाननि ऐं जेको हथ मुंहुं धोइण जो तरीक़ो आहे 15 वॼा थी शुरू करियूं ऐं मुंहुं धोऊं हथ धोऊं त इंशाअल्लाह हिन बीमारी पर वधि में वधि हिकिड़े जो मेड़ाको आहे 4-5 माण्हू किथे बि गॾु न थियो ऐं जिते बि खंघि बुखार वारो माण्हू 100 माण्हुनि में बीठो हुजे उनखे ते बि फर्ज़ु आहे उहो ॿियनि माण्हुनि खां परे थिए घर वारनि खां परे थिए पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॿधे ऐं सुठी